लेनार्डो डा विंची पारां ठाहियल मोनालिसा जी हिन पेंटिंग जी क़ीमत 2016 ईस्वी में लॻभॻि 22 अरब रुपया हुई। मोनालिसा नाले हिन पेंटिंग में आख़िर कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जंहिं हिन तस्वीर खे जगमशहूर ऐं क़ीमती पेंटिंग बणायो आहे, जेका पंहिंजे दौर जी शाहकार पेंटिंग तस्वुर कई वेंदी आहे। हीअ पेंटिंग लेनार्डो डा विंची 1505 ईस्वी खां 1510 ईस्वी जे विच धारे ठाही हुई। उन दौर में जेका पेंटिंग थींदी हुई, उन दौर में सिर्फ़ पासनि खां पेंट कयल चेहरा ॾेखारिया वेंदा हुआ, पर पहिरें दफ़े डा विंची अहिड़ी तस्वीर जोड़ी जेका साम्हूं खां चिटियल हुई। छा सिर्फ़ उन सबब जे करे मोनालिसा मशहूर आहे? अवां इंटरनेट ते मोनालिसा जे बारे में ॻोल्हा कयो, अवां खे हज़ारे कहाणियूं मिलंदियूं। किंजो चवण त संदसि मुल्क ख़ूबसूरत आहे, के तस्वीर जी ख़ामोशी जे करे उनखे पसंदि कनि था। काफ़ी माण्हू त तस्वीर जे पासनि खे गॾाए उन में एलियंस यानी ॿाहिरीं दुनिया जी मख़लूक़ खे पेंटिंग में ॾेखारण जी कोशिशि कंदा आहिनि। मतिलबु जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। पर जेकॾहिं थोरो गौर कजे त लॻंदो उन तस्वीर खे केरु कहिड़े बि सबब जे करे भले पसंदि करे, पर उन जी असुलु शोहरत जो सबबु न त उन जी मुल्क आहे, न ई उन तस्वीर में के एलियंस मौजूदु आहिनि। असुल में तारीख़ जे कंहिं बि दौर में मोनालिसा कॾहिं बि का घणी मशहूर तस्वीर न रही आहे। मोनालिसा जी पेंटिंग लोवरे म्यूज़ियम फ्रांस में रखियल आहे। लोवरे म्यूज़ियम जे मुताबिक़ 1907 ईस्वी में डा विंची जी मोनालिसा पेंटिंग खां वधीक एंग पारां ठाहियल पेंटिंग वधीक मशहूर हुई। साॻे म्यूज़ियम मुताबिक़ 1910 ईस्वी में राफेल जी पेंटिंग सिस्टीना मैडोना पहिरें नंबर ते हुई ऐं मोनालिसा ॿिए नंबर ते। पोइ ओचितो 1911 ईस्वी में मोनालिसा जी तस्वीर गुम थी वई। हैरत जी ॻाल्हि त उन वक़्तु मोनालिसा जी शोहरत एतिरी हुई जो लोवरे म्यूज़ियम जे अमले खे ख़बर ई न पई त मोनालिसा चोरी थी चुकी आहे। उन वक़्तु मोनालिसा जी तस्वीर आम पेंटिंग जी या ॿियनि पेंटिंग जे विच ते लॻल हूंदी हुई, न कि अॼु जीअं उन लाइ का अलॻि जॻह मख़सूस थियल हुई। मोनालिसा जी गुमशुदगी खां पोइ अख़बारुनि पारां मुसलसिल 2 सालनि ताईं मोनालिसा ते लिखियो वियो। उन ते आर्टिकल लिखिया विया त तारीख़ जी बहितरीन तस्वीर चोरी थी चुकी आहे। जॾहिं 2 सालनि खां पोइ मोनालिसा जी पेंटिंग इटली मां वापसि मिली, तॾहिं पहिरीं इटली जे शहर फ्लोरेंस जे रस्तनि ते हिन तस्वीर जी 2 हफ़्तनि ताईं नुमाइश कई वई। बाद में उनखे फ्रांस जे लोवरे म्यूज़ियम में वापसि आंदो वियो। जॾहिं ॿीहर मोनालिसा लोवरे म्यूज़ियम पहुती त उहा सिर्फ़ पेंटिंग न पर हिकु कहाणी थी साम्हूं आई, जंहिं ते सॼी दुनिया जी मीडिया लिखणु शुरू कयो। शायदि मोनालिसा जी पेंटिंग चोरी न थिए हा त उन जी शोहरत एतिरी न हुजे हा। तस्वीर जी मशहूरी जो सबबु डा विंची जी महारत सां गॾु उन चोर जी महारत पिणु आहे, जंहिं उन तस्वीर खे ॾेहां ॾे मशहूरु कयो।